तंगवाणी थाणे जे SHO जी गाॾी ते धाड़ेलनि फायरिंग कई आहे, जंहिं जे नतीजे में SHO जा 2 मुहाफ़िज़ सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त तंगवाणी जे SHO शाहिद हुसैन ख़ुश्क जी गाॾी ते धाड़ेलनि पारां फायरिंग जे नतीजे में 2 मुहाफ़िज़ सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿोपी स्टॉप लॻ ज़ैन शादी हाल वेझो SHO शाहिद ख़ुश्क जी गाॾी ते फायरिंग थी आहे। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु बि शाहिद हुसैन ख़ुश्क जी गाॾी ते ॾोहारियुनि फायरिंग कई हुई, जंहिं जे नतीजे में हू मौजज़ाना तौरु महफ़ूज़ रहियो। हिन भेरे शाहिद हुसैन ख़ुश्क जी गाॾी ते फायरिंग जे नतीजे में 2 गार्ड हाकिम सूमरो ऐं अब्दुल ख़ालिक फुलपोटो सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। SHO शाहिद हुसैन ख़ुश्क पारां क़ौमी हक़ीक़त सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त मुंहिंजा हौसला बुलंद आहिनि, मां रत जे आख़िरी फुड़े ताईं दरंदनि सां जंग जारी रखंदुसि। घणा हथियार बंद हुए तकरीबन? असां ॾिठा ते हूंदा आहिनि। अच्छा, तव्हां छा ते कार ते टक रोकी बीठा। अच्छा, घणा जवान तव्हां ज़ख़्मी थिया? तुंहिंजो नालो छा आहे? अब्दुल ख़ालिक। तुंहिंजो नालो छा आहे? नालो छा आहे तव्हांजो? हाकिम। घणा हथियार बंद हुया तकरीबन? कहिड़ी जॻह ते मुक़ाबिलो थियो? अच्छा, शादी हाल ते थियो? छा तव्हां छा ते सवार हुया तव्हां? अच्छा, सिधी फायरिंग कयूं? घणा तव्हां जवान हुया तव्हां? उन्हनि खे बि ज़ख़्मी थिया न? अच्छा, पटी कयो।